छोटो कुछ अफ़वाहूं ॿुधण में आयूं आहिनि। कहिड़ा अफ़वाह ॿुधा अथई? ॿुधण में आयो आहे त राति अकबर खान जे ॻोठां चोरी थई आहे। अकबर खान पहिरीं कुतनि सां गॾु सॼो ॻोठ गॾु करे कचे तरफ़ लही वियो आहे। अकबर खान सॼे ॻोठ सां गॾु कुता साण करे कचो थो लताड़े। चोरीअ जो चक्कर आहे या छोरीअ जो चक्कर आहे? ईअं बि थी सघे थो वॾा। अरसीअ जा चक्कर नहीं पवंदी, पर कजे कंहिंखां। इहा ख़बर त अकबर खान जे ॻोठ जे कंहिं पके माण्हू खां ख़र्च जांच कयो त कहिड़ो आहे जंहिंखां हाल वाल वठे। छोटो जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त मां ऐं वारस निकिरी वञूं। हा हैदर, तूं ऐं वारस ॿई निकिरी वञो। आख़िर ख़बर त पवे मसलो आहे छा। हेतर तूं गाॾी कढी अच, मां ॻोठ जे ॿाहिरियों हली बीहां थो। ठीकु आहे, पर ख़्यालु रखिजो हैदर, ये तव्हां ॿिन्ही मथां कंहिंखे शक न थिए। सोटो जेतिरो जल्दी थी सघे असांखे उन तरफ़ निकिरणु घुरिजे। जेकॾहिं हू असां खां अॻु चाकरखाना वटि पहुची विया त यकीन ॼाणो चाकरखाने खे मारींदे देरि न कंदा। इन करे चाकरखाने खे बचाइणो आहे त असांखे जल्दी उते पहुचणो पवंदो आहे। छोटो कोई देरि न कयो, जल्द हितां निकिरण जी कयूं, छो त हिन वक़्त ताईं हू चाकर खान खे सोढ़ो करे चुका हूंदा। सही थो चई, असांखे निकिरणु घुरिजे। अचूं असां। सावल तो वञ। सावल, ओ सावल, सावल। यार सावल त निकिरी वियो आहे। मां त चवां थो हलो रईसा दिलावर खान वटि था हलो, हुन तव्हांखे घुरायो बि आहे। अचो हलो देरि सां जी। अचो हल हल। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।